मरी आए तमाम गुनाहगार है तो के कब्र में अजाब पियो थे सख्त गुनाहगार है हाने पोयूं तुझे घर वारी के हमलो बच्चो जमियो आ वो मामा चाचा उस्ताद वट वठी आया उस्ताद तो जैसे चो पुट बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम जड़ी तुझे बच्चे ये लफ्ज चया रहमान रहीम जा रब जे ज़ात जे रहमत के जलाल आयो रब जे मलाइको आए त गुनाहगार जे जो बच्चो मां रहमान जा नाला वठे उन जे अबे ते मां अजाब किया क्या अजाब कब्र तो तारे छजो इहो थी कुरान अमल सालिह कर ये औलाद जा अमल सालिहन त अबे के कब्र में अम्मा के फायदो तो मिले टे कम एक औलाद जो जारी खैर करे वही मस्जिद ठहराई मदरसो ठहराई कोई दीन जो कम तो हले कब्र में सवाब मिलंदी ऐं टे नंबर में तो पढ़ियो ॿियन के पढ़ाई वरी उन टन के पढ़ायो चौथन के पढ़ायो इहो भी जारी खैर थी इहो भी सवाब कब्र में मिलंदो रहंदी पहिरियों थी मंदल सकरात बी मंदल थी कब्र जेका अकेला ये जो घर तड़ी तो जय अल्लाह को मुत्तकासुर हत्ता जुर्तुमुल मकाबिर ओ नाज करे हलण वाला ओ वडाई करे हलण वाला ओ दुनिया में बादशाह जे बादशाही ते नजर करण वाला होडे कब्रन वारन जो त हाल दस मन मिट्टी जा मथों प्यादन त को पुछा करण वालो ही कोने जेको कब्र में हाल छन बेके पतो ना या रब जे ज़ात के खबर हो जे अमल क्या थो त कब्र बिश्त जो बाग जे बदकारन तो या सजा कब्र में थी मिले याद रखो मर्द मायूं मौत मथों अचणो अथव कब्र में पुजणो अथव न औलाद कमी अथव न मिट न माइट न अज़ीज़ न करीब हाँ हाँ मरी वञण खां हर को हिते मोटी ईंदी हिते अमल कमी ईंदई नेकियूं कमी ईंदई ज़िक्र कमी ईंदी उहो कर जेको कब्र में कमी ईंदी अकेलो रब जे आॾो हिसाब करणो थी छाते वडाई छाते आकर पेट जे करे अलाए छा छा तो कंदो वते याद रख जाए ज़ानी जिना करण वारा मर्द औरतूं कब्र में पुॼंदा वेंदा कब्र में अज़ाब शुरू थींदो वेंदुनि छो त हो बेपरवाह हुनखे कंहिंजी कान कान्हे समूरा चयो जो कुछ भी करे थो हे मलाक मथों वेठा थी सभु कुझु तुंहिंजे लाइ लिखिजई थो क़यामत जे ॾींहुं नेकनि खे सॼे हथ में अमलनामा मिलंदा गुनाहगारनि खे खॿे हथ में अमलनामो मिलंदो जंहिंखे सॼे हथ में अमलनामो मिलियो उहो छा चवंदो हा मुक़रऊ किताबी हे ॾिसो त अमलनामो मारियूं लिखियूं पयूं आहिनि हूरा लिखियूं पयूं आहिनि जन्नत इनाम में लिखी पई आहे जंहिंखे खॿे हथ में अमलनामो मिलियो चवंदो लमऊत किताबी न मिले हा अमलनामो छाकाणि सिधो सो जहन्नम जी बाहि लिखी पई आहे ख़ुदा चल तो असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए गंदा कम न कर मर्दम औरतुम जन कुधा कम क्या खुदा वट सजा हुननि जे इंतजार में आ ऐं जन अमल सालिह कया उन्हनि जे लाइ जन्नत इंतजार में आ तरी थो चए इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नातिन तजरी मिन ताहतिहल अनहार युहल्लौन फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुलुआ व लिबासुहुम फीहा हरीर कुरान तो फरमाए उहे शख्स जिन ईमान आंदो अमल सालिह क्या एड़ी जन्नत में रब तो फरमाए दाखिल कंदो मान जंहिंजे हेठों नहरियूं थियूं आहिनि नहरियूं त हवाले कयूं वञूं हा हा मोती मोती ऐं सोन जा कंगण पाराया वेंदनि पट जा वॻा पाराया वेंदनि इहा इज़त तोखे आख़िरत में मिलंदी इहा इज़त कब्र में मिलंदई क़ुरान जे करे दुनिया में भी इज़त मिली वेंदई
चिंबड़ कुरान के तरंग लगाई एक मंजिल थी कब्र सकरात टी मंजिल कब्र टी मंजिल पुलसरात जेका वार रखूं सनी तलवार रखूं तिखी 500 वरे पंध जारी 500 वरे पंध लाही जाथे मानू डाढा दुखिया थींदा अमलन वारा नेकोकार हेठों जहन्नम पियो गाजू कंदो गुनाहगार वठजी कपजी बाह में हलिया वेंदई नेकोकार के विज जिया टपी पार थी वेंदा के भले घोड़े जिया टपी पार थी वेंदा के भले उठ जिया टपी पार थी वेंदा समूरा चो उहे कमाया जेके पुलसरात तो पार थिया टे मंजिला दुखियूं थी एक पेरी सकरात बियो कब्र बियो पुलसरात अल्लाह को इहा था दुआ करो रब शला साजू कई मंजिलूं आसान फरमाए नारे तकबीर खरी तो कुरान चे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ए ईमान वारो नवजे हलाकत में तवांगे तहां जो माल ए तवां जी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र रखूं हाँ हाँ माल प्यारो करे औलाद प्यारी करे माखे विसारी खसारे में वही नुकसान में हलियो वही टोटे में हलियो वही माल जे करे कुधा कम कई हाँ याद रखो औलाद के खाराइण जे करे कुधा कम कई औलाद के खुश करण जे करे कुधा कम कई हाँ रब तो चए वमन यफअल ज़ालिक फउलाइक हुमुल खासिरून अल्लाह तो जे खसारे में विया व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत अल्लाह तो जे जेको रिज़्क़ मिलियो थी इन्हीअ मां ख़र्च कर यानी के हिकिड़े ते मौत अचे मौत जे माण्हुनि जे पुॼण खां अॻु में ख़र्च कजांइ नेकीअ जा कम कजांइ सालियूं थी जाए रिज़्क़ ॾिनोमांइ पाण खाइजांइ बचनि खे खाराइजांइ मुंहिंजे नाले ते बि ॾिजांइ हथनि सां ॾिजांइ मुंहिं खां पोइ कोठियूं खार कनियूं लुटाए हिकु खार कजो सवाबु जीअरे हिकिड़ी खार कढे कोठीअ खार कजो सवाबु अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन करीब फअसद्दक़ वअकुम मिनस्सालिहीन वलन युअख़्खिरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तामलून अल्लाह को दुआ था गुरु ऐ अल्लाह सभिनी ते राज़ी थी सभिनी ते बाज जी नजर कर रहम जी नजर कर आखिरत चंगी कर अल्लाह सभिनी जो मौत ईमान सां कर रब ज़िना जे मौत खां बचा चोरीअ जे मौत खां गिला जे मौत खां बचा शिरक जे मौत खां बचा रब मुर्दार करे न मारी जाए कलमे सां मारी जाए हुजूर जी गुलामीअ में मौत नसीब कजाए नमाज पढ़दे मौत दी जाए कुरान पढ़दे मौत दी जाए जिक्र कंदे मौत दी जाए नबी से जे मथों दुरूद पढ़दे मौत दी जाए नेकी जा कम कंदे मौत दी जाए तौहीद ते मौत दी जाए रब ये तुझू मेहरबानियूं थीनियूं ऐ अल्लाह कब्र बिश्त जो बाग बनाए जा ऐ अल्लाह सकरात खां बचाए जा ऐ अल्लाह पुलसरात तो आसानी सां टपाए जा ऐ अल्लाह क़यामत जे ॾींहुं सॼे जे हथ में अमल नामो ॾेवारी जा ऐ अल्लाह क़यामत जे ॾींहुं ताराज़ीअ जी तौर ते रब मुंहिंजा गुनाहनि वारो पुरु टंगिजी पए नेकनि वारो गौरो थी वञे ऐ अल्लाह क़यामत वारे ॾींहुं जंहिं ॾींहुं अबे जी शाम अम्मा जी शाम कम न ईंदी उन ॾींहुं अर्श जी शाम नसीब कजाए ऐ अल्लाह क़यामत वारे ॾींहुं नबी साईं जी शफ़ाअत नसीब कजाए रब मुंहिंजा जन्नत जूं मारियूं नसीब कजाए ऐ अल्लाह प्यारे पैगंबर जो भाकुर नसीब कजाए नबी जे सारो आब हौज़ कौसर नसीब कजाए ऐ रब
रहमत जी नजर असा बदकारन दे करे आखिर आखिरत में पंजो दीदार करा जाए सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आली व सहाबी अहल बैती अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।